अदब ऐं ख़िदमत खटियो इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि आहे। त अब्दुल्लाह बिन अब्बास खे जेका हुजूर दुआ कई त मुंहिंजा अल्लाह हिन जे इल्म में बि बरकत कर, हिनखे हिकमत बि अता कर। त उन नंढड़े वॾीअ ॿ शयूं हूं, अदब ऐं ख़िदमत हुजूर जी कयईं। अदब कीअं कयईं, ख़िदमत कीअं कयईं, हाणे मिंट वञी थोरा बचा आहिनि। उन टिनि तरीक़नि सां अदब बि कयो, ख़िदमत बि कई। उहे कहिड़ा टे तरीक़ा हुआ? दुरूद पढ़ त तोखे मां उहे टई ॻाल्हियूं खोले ॿुधायां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या। पहली खिदमत उन इहा कई, अल्लाह जे महबूब कायनात जे सरदार मुझे दिल पर हबीब वुज़ू करण जो इरादो फरमायो, नमाज जे लाइ तैयारी कई। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास नंढड़ो तकड़ में उथी रसूलुल्लाह जी जुती मुबारक खणी छंडे खणी पंहिंजे सीने ते रखी, भाकुर में करे बीठो त हुजूर अॻिते वधिया, जुती मुबारक खणा। पाण जॾहिं वापसि आया पुछो त मुंहिंजी जुती किथे आहे, खॾे वई? साईं अब्दुल्लाह बिन अब्बास गया। हुजूर जो ॾिठो त हथ में ॾही पर जुती मुबारक हुन जे सीने ते भाकुर में हुई। पाण निहारे राज़ी थिया, ख़ुशि थिया। हुन अदब कयो, तअज़ीम कई, ऐं इन अदब तअज़ीम जो हुक्म क़ुर्आन ॾिनो आहे। इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा लितुमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहूहु बुकुरतन व असीला। क़ुर्आन हुक्म ॾिनो आहे अदब तअज़ीम जो। उन जुती मुबारक खई, हुजूर राज़ी थिया। वरी कंहिं मौक़े पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ूअ जी तयारी कई, क़ज़ा हाजत जे लाइ पाण तयारी फरमायो। हिन छा कयो, टुकी पाणीअ जो कौरो भरे उते वञी रखी आयो। अल्लाह जा सुना हबीब जो वतन पाणी भरियो पियो आहे। पुछो पाणी कंहिं रखियो आहे? साईं अब्दुल्लाह आहे। कोई नंढड़ो जेको तव्हांजो सौट आहे, पाण फरमायो वुज़ूअ जी तयारी था कयो त जुती खणी भाकुर में थो करे, पाणीअ जी ज़रूरत पवे त वरी कौरो भरे रखी थो अचे। हे ख़िदमत बि करे थो त अदब बि करे थो। ॿ ॻाल्हियूं इहे। ऐं टी ॻाल्हि इहा थी जेका अब्दुल्लाह बिन अब्बास पाण थो महिरबानी थी। टी ॻाल्हि हीअ हुई, मूंखे सिक लॻी त हिकु राति रसूलुल्लाह सां सॼी मां गॾु गुज़ारियां, गॾु हुजां ऐं ॾिसां त मुंहिंजे सोने हबीब जी राति कीअं थी गुज़रे। सोमाणीअ निमाज़ खां पोइ हुजूर राति कीअं गुज़ारनि था, सॼी राति आराम था कनि या रब करीम जी इबादत था कनि। इन करे मां राति संदन जी गुज़ारण जो तरीक़ो ॾिसां। हाणे राति त उन सां गॾु गुज़ारबी जेको पाण सां गॾु टिकाए न सही, जेको राति रहण जी सलाह ई न करे, दावत ई न ॾे, टिकण जे लाइ चवे ई न, त उन वटि कीअं टिकऊं? मुंहिंजो हिकु शागिर्दो पंहिंजो जॾहिं यारीअ ते वञूं दुआ थिए त बसि साईं अल्हम्दुलिल्लाह अलाह कुझु कंदो। हिकिड़े ॾींहुं चयोमांसि अतहर टिकण जी सलाह ई न आहे, सदाईं हथ थो कढी राति राति टिकण जी सलाह। मूंखे चईसि टिकण कॾहिं कराई कोन खपे, सम्झई कोन मूं वारी ॻाल्हि। अदा टिकण कराए न कराए, टिकणु त ॾे। त हुन चयो त हुजूर सां टिकी पवां, राति रही पवां। पर हाणे कीअं रहां? हुजूर मूंखे या त दावत कनि या सफ़र में गॾु कनि। मां नंढो पियो सिकंदो हुउमि, पोइ सिकंदे 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 हिकु मौक़े ईअं सोचियुमि त छा कयां। हाणे रसूलुल्लाह जे घर मुंहिंजी मासी आहे जेका हुजूर जी घरवारी आहे, मोमिननि जी माउ आहे। हाणे इहा उमेद करे वञी मासीअ जे घर थो राति रहा। जेकॾहिं पुछंदा बि चवंदुमि मासीअ जी सिक लॻी जो हुजूर फरमायो त अबे खां पोइ चाचो बि अबो आहे, माउ खां पोइ मासी बि माउ आहे। इन उमेद ते मां पंहिंजे मासीअ जे घर थो टिकां। ऐं उहा संदन जी जेका मासी मुंहिंजे सोने नबी करीम जी घरवारी हुई, हज़रत मेमूना रज़ियल्लाहु ताला अन्हा, जंहिंजे हक़ में क़ुर्आन थो फरमाए त अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम।
अल्लाह जे सोने हबीब रहमत लिल आलमीन पाण उन पंहिंजे घर वारनि जे हक़ में क़ुरान फ़ैसिलो ॿुधायो त नबी तव्हांखे साह खां वधीक हक़दार आहे ऐं नबी जूं घर वारियूं मोमिननि जूं माउरूं आहिनि। हज़रत मेमूना हुई अब्दुल्ला बिन अब्बास जी मासी रात जो ते रहियो इन्ही उम्मीद ते त रसूलुल्लाह जूं रहमतूं बरकतूं रात गुज़ारण जा तौर तरीक़ा ॾिसां सिखां मां उन्हनि ते अमल कयां त जीअं मूंखे इज़त मिले। वो ॿुधाए थो त रात जो टाइम थियो सुम्ही पियो में अल्लाह जा हबीब इशा पढ़ी सुम्ही पिया जॾहिं तहज्जुद जे निमाज़ जो वक़्तु थियो त मुंहिंजे महबूब रहमत लिल आलमीन तहज्जुद निमाज़ लाइ उथिया उथी करे तहज्जुद जी नमाज़ पढ़ण जी तैयारी फरमाइनि। मूं बि वुज़ू करे डुकी वञी हुज़ूर जे पुठियां बीठुमि निमाज़ जे लाइ। अल्लाह जा महबूब कायनात जा सरदार मुंहिंजा दिलबर हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उन दौरान निमाज़ मूंखे बाहि खां वठी ऐं छिके पंहिंजे घर में बीहारे हिते बीहे बीठो में हुज़ूर मुंहिंजा हथ मुबारक जो कढियो त तकिड़ो तकिड़ो पोएं पेर बरकंदे वञी साॻी जाए हलियो वियो वरी हुज़ूर बाहि वठी छिके मूंखे अॻिते कयो वरी पाण हथ कढनि मां पोइते हलियो वञा वरी मुंहिंजे सोणे हबीब बाहि खां वठी मूंखे छिके अॻिते कयो पर जॾहिं पाण हथ कढनि मां पोइते हलियो वञा हुज़ूर सलाम वराए पुछनि था अब्दुल्ला हे छा थो करी मां तोखे बाहि खां वठी अॻिते थो कयां ऐं तूं वरी पोइते हलियो थो वञे बि छो नथो निमाज़ पढ़ी। अब्दुल्ला मुंहिंजे भर में बीहो हिक सिफ़ ते बीहो मूंसां गॾु बीहो मुंहिंजे बराबर में बीहो त अब्दुल्ला बिन अब्बास जे मुंहिंजा लिंग ॾकी विया अखियुनि में ॻोढ़ा अची विया अर्ज़ु कयुमि आका अब्दुल्ला जी छा मचाल आहे छा औकात आहे जो रसूलुल्लाह जे बराबर थी पिया मूंखे कहिड़ो हक़ आहे मुंहिंजो त इहा औकात कोन्हे पर क़यामत ताईं सवा लख नबी बि तव्हांजे बराबर कोन आहिनि तव्हांजो मक़ाम सभिनी खां मथे आहे तूं आदम खां बि आहीं अवल हिते पढ़िजी तूं आहे ख़तम रुसूल आका तूं आदम खां बि आहीं अवल हिते पढ़िजी तूं आहे ख़तम रुसूल पैदा कोन कयो रब्बा तुंहिंजे मिसल पैदा कोन कयो रब्बा तुंहिंजे मिसल ओ आलम में इंसानो नबी ओ आलम में इंसानो नबी तुझे शान मथा कुर्बानो नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी। जो हाणे हे गंबट मां मूंखे सद मिलनि था पिया हुकुम मिले थो पियो त मगरिब चयो हिते पढ़ंदो में अञा किथे कहिड़ी कुंड में दुरूद पढ़ो मगरिब त हिते थी वियो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या टे उसूल हा हिकु त जुती मुबारक खणी अदब कयईं पाणी भरे अदब कयईं टे नंबर में हुजूर जे बराबर में न बीठो गॾु न बीठो पोयों थी बीठो हुन अदब कयो हुजूर दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे अब्दुल्लाह जे इल्म में बि बरकत अता कर त हिकमत में बि बरकत अता कर हुजूर जा सभु असहाब साहिब इल्म हा साहिब तक़वा हुजूर जी गुलामीअ में हिक ॿिए खां मथां दर्जात रखण वारा हा पर अब्दुल्लाह जो मिसाल सभिनी खां इल्म में अमल में तक़वा में ऐं उन पंहिंजे हिकमतुनि में हुजूर जे दुआ सां बुलंद थी वियो रसूलुल्लाह खे दुआ कई त पोइ मदीने जा साईं कॾहिं कॾहिं महिरबानी कंदा आहिनि बिग़ैर घुरण जे अहिड़ी तरह जंहिं जवान जी तूं सां यारी शरीफ़ कयूं था गौसल आज़म महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी पाण फरमाईंदा मूंखे बि ईअं दुआ थी जीअं अब्दुल्लाह बिन अब्बास खे नंढड़प में त मुंहिंजी उमिरि मुबारक बि नंढड़ी हुई मदरसे में रहंदो हुयुमि पढ़ंदो हुयुमि सुतो पियो हुयुमि त रहमत लिल आलमीन निंड मां उथारे पंहिंजे हंज मुबारक में विहारे
हुजूर फरमाइंदा अब्दुल कादिर बचड़ा खल्क के तकरीर कर वायद छो न तो तकरीर कर दुनिया के ॿुधाए साईं मां अञा उन मंज़िल पाण फरमायो जो दुनिया जा सभु इल्म तव्हांखे ॾईंदा वञा वो पाण उते सत मर्तबार हुजूर जी ज़ात पाक निंड जी आलम ख्वाब जो आलम ॿुधाइनि पिया त मूंखे सत मर्तबा रसूलुल्लाह पंहिंजो लुआब दहन अता फरमायो हिकु दफ़ो लुआब दहन खारे खूह में पए त उहो मिठो थी वेंदो हो उन जा मिसाल तमामु वॾा हुआ उन खां पोइ पाण फरमायो त मां तकरीर शुरू कई पाण हफ़्ते में 2 दफ़ा वाइद कंदा हुआ 2 महफ़िलूं थींदियूं हिकु सूमर जे ॾींहुं ॿी जुमे जे ॾींहुं पोइ जॾहिं जमायत न थी सघी ॿुधण वारा थोरा आया त उन्हनि जो तइदादु घटि में घटि 40,000 हूंदो 40,000 जे लॻभॻि इहा जमायत थोरी आई इलेक्ट्रिकल न ही लाउड न हा स्पीकर न हा पाण तकरीर कंदा हुआ ऐं उन तकरीर जे दौरान संदन जो बिना लाउड जे आवाज़ जीअं अॻियों वेहण वारो ॿुधंदो हो तीअं सभिनी खां पछाड़ीअ में वेहण वारो बि ईअं ई ॿुधंदो सब को ईअं सम्झंदो साईं मूंसां मुखातिब आहिनि मूंसां ॻाल्हाइनि था मूंखे तकरीर कनि था पोइ पाण तकरीर कंदे 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 फरमाइनि था पिया त दुनिया वारो ॿुधी सॼो नज़र तो इला बिलादिल्लाह खरदलतिन बिहुक्म तसाली ओ दुनिया वारो हे सॼो जहान अल्लाह जो मुंहिंजे अॻियों ईअं आहे जीअं हथ ते सरह जो दाणो हुजे ऐं पाण फरमाईंदा पिया त हे मुंहिंजो हथ मुबारक वरी मुरीद जे लाइ ईअं आहे यदी अला मुरीदी कसमाए अल अर्द जीअं ज़मीन जे मथां आसमान आहे हाणे आसमान खां कहिड़ी यूसी ॿाहिरि आहे को तालुको को ज़िलो को ॻोठु जेको चए त मुंहिंजे मथां आसमान कोन्हे को पाण फरमायो जीअं आसमान खां ज़मीन ॿाहिरि कोन्हे ईअं मुरीद मुंहिंजे हथ खां ॿाहिरि कोन्हे को हर मुरीद जे मथां मुंहिंजो हथ आहे उन हथ जे हेठां आहियूं त पोइ तुंहिंजे मथां हक़ आहे सॾु कंदो कर दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी बानी हाणे चओ त मगरिब त पढ़ूं चओ दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी बानी चओ चओ दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी बानी वार थी वरो विले जंजावीरा पाचो पलक में पीरा न पीरा जल्द जनाब जिलानी दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी चौ चौ दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी बानी वार थी वरो विले जंजावीरा वाहर थी वरो विले जंजावीरा पाचो पलक में पीरा न पीरा जल्द जनाब जिलानी दस्तगीर जानी करे मेहरबानी पुकारे थी बानी पुकारे थी बानी या अल्लाह साईं असां तुंहिंजे रहमत में उमेद रखी ऐं बाबत में ख़ुदि सिंगारियो आहे अल्लाह साईं असांजो अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा रब मिठाई जेका जमायत आहे सभिनी जे दिलि जो नेक गुनाह फरमा असांजो भाउ मोहम्मद इदरीस जंहिं गुल गॾु कया आहिनि जंहिं महफ़िल सिंगारी आहे मुंहिंजा अल्लाह सदन जे दिलि जो नेक में पूरी फरमाए सदन जी दिली दुआऊं क़बूल फरमाए अल्लाह असांजी सनत जी ख़िदमत ही ख़ैरात ही कयल ख़र्च पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए सदन जे बचन में घरनि में कतन में बेसाब कबूल फरमाए अल्लाह असांखे 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए मस्जिद के आबाद फरमाए ॻोठ वासिन खे आबाद फरमाए हिन ॻोठ जे मथां मुंहिंजा अल्लाह तूं पंहिंजो लुत्फ़ करम फरमाए ख़ुशूसी महिरबानी फरमाए अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।